हाणे ॾिस गोवा प्लान डन थी होती त मां बुकिंग कराए छॾियां। अरे न कराए बाबा, मां तो करा भी। अरे मां करायां तो नहीं अरे अरे भाई मूंखे मौको दे, डिस्काउंट तो कढाइणे तो, डिस्काउंट भी मुंहिंजे कराए ॾिसो कहिड़ो डिस्काउंट ॾींदो यार। हेलो ट्रेन तो ॻाल्हायां रामा पुट। मां रावण पुट थो ॻाल्हायां। त मां मुंहिंजो दोस्त सोचूं पिया असां गोवा वञूं। हा पुट घुमी अचो मस्त, मुंहिंजी परमिशन अथव। अंकल परमिशन नथो वठां, परमिशन वठी पप्पा खां, मस्ती न कयो न अंकल। ॿुधायो न टिकट वग़ैरह कीअं आहे, ट्रेन टिकट ॿुधायो न। ट्रेन तोखे ॾिस अंदाज़ो 8 खां 10 लख ताईं ट्रेन पहुंदे। 10 लख अंकल, सॼी ट्रेन न खपे। अरे पुट ॾिस नॉर्मल टिकट ॾींदो मैं, वेटिंग तत्काल आरएसी एंड में प्रीमियम तत्काल जो मैं गजमारी करे तंहिंखां ट्रेन ही पंहिंजी खणी आहिनि मस्त राम एक्सप्रेस दोस्त सभु चढ़ो हुन में। ईअं ॾिसो न ॿियो कुझु ॿुधायो न, ॿियो कुझु बंदोबस्तु हुजे वञण जो। अच्छा ॿुध तुंहिंजे बिल्डिंग में टेरेस अथी नी? हाँ अंकल टेरिस जाम वॾी आहे, मस्तु आहे, हाणे छपरनि जो कमु बि चालू आहे। हा ॿुध अरे ॿुध कम बिहार छो अंकल छा थियो? कम कर सभिनी खां बेस्ट हेलीकॉप्टर तो करे ॾे, सभु दोस्त हुन में वञो आराम सां घुमी ईंदो। न अंकल हेलीकॉप्टर महांगो पइजी वेंदो न, एॾी बजट कान्हे, सस्ते में ॿुधायो न कुझु। अच्छा ॿुध तूं उल्हास नदी जे पासे में रहंदो आहे न? उल्हास नदी पासे में आहे न, साम्हूं ई आहे। स्पीड बोट तो कराए ॾे मस्त, सभु दोस्त हुन में वञो। अरे अंकल न कयो न यार, मस्ती न कयो न यार, दोस्त छा चवंदा, स्पीड बोट ते वठी वञे। हा तूं न वञ हुन में, तोखे नालो बि नथो चवण अचे बरोबर। कुझु सस्तो ॿुधायो कुझु। मुंहिंजा दोस्त चवनि हा भाई कंहिंखां बुकिंग कराए थी, सभु ईअं मेमोरेबल ट्रिप थी न असांजी। सस्तो ऐं मेमोरेबल खपे एकदमि। ॿुध उल्हासनगर ट्रेन में न 7 तां रोज़ सुबुह ट्रकूं वेंदियूं थी, सभु दोस्त हुन में चढ़ो मस्त स्टेटस हुजे जो रोड ट्रिप टू गोवा। ट्रक में ठीकु आहे अंकल, ठीकु आहे, मां दोस्त खां पुछी ॿुधाइणो अथव। ठीकु आहे भली ॾिस सोची करे ॿुधाए मूंखे फ़ोन कर। हलो न मां कयांव तव्हां फ़ोन कयांव तव्हां दोस्त खां कुझु पक्का फ़ोन कजे, मां ट्रक वारे सां ॻाल्हाए रखांसि थो। ॿुधायो थो कराए बेस्ती ची डिस्काउंट तो वठी ॾे। अरे यार मूंखे छा ख़बर आहे ईअं तोखे पहिरें चयो मूंखे कराइण ॾे। कंहिंखां कराए न करे फ़ोन अरे कर। कृपा हॉलीडेज़ उते फोन करने की जरूरत ना है, उते असां सिर्फ व्हाट्सएप ते लिखणो आहे। कृपा हॉलीडेज़ जो कम मतलब ऑफिस में वञण जी भी जरूरत ना आहे, असांखे सिर्फ व्हाट्सएप ते उन्हनि खे मैसेज करणो आहे, हुतां रिप्लाई ईंदो, असांखे पंहिंजी क्वेरी मोकिलणी आहे, हो सॼी डिटेल्स शेयर कंदा, बस थी वियो कम। सभिनी खां बेस्ट कम थी कृपा हॉलीडेज़ जो। बुक करनि फाइनल करनि चवां तो न बस कंटन। अरे खण तुझे ट्रक वाले फोन आयो थी। अरे भाई ने छा अथसि। हाँ अंकल हितां वेंदे त ट्रक में, हुतां ईंदे कीअं? अचण जो बंदोबस्त कयो थी? ना कैंसिल थी वियो प्लान यार, रखो यार फोन रखो यार, उठ यार, हल यार।